मुनाजाती काबिल एहतराम पीर हमद शाह जिलानी साहब, डॉक्टर गुलाम हैदर समेजो साहब, सरदार शेर खान समेजो साहब, असां गॾाल दोस्त ॻोठ ईदानी आसपास जा मौजूद वासियो, अस्सलाम वालेकुम। जी भुट्टो यकीनन इतना जो असांजो गॾिजण ज़मनी चोट जे सिलसिले में आहे, जंहिंजी शुरूआत असां PS 54 जे तक खां कई आहे, जंहिंमें हफ़्तो खन थियो आहे असांजो मुख़्तलिफ़ ॻोठनि मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में वञण थियो आहे। उते जेको ठाणनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार खे वोट करण ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾियण जो भरपूर वाइदो कयो आहे। ऐं यकीनन जेकॾहिं ॿिए पासे ॾिसजे त उहा माठार ऐं ख़ामोशी शामिल आहे। मूंखे इंतहाई दुख सां चवणो पवे थो त मुंहिंजी कम्युनिटी जो उम्मीदवार आहे ऐं उन इक़्तिदारी धुर सां जेके चवनि था त पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबे में इक़्तिदार में आहे त उहा PTI बि वफ़ाक़ी हुकूमत में आहे, त इहे म्यारूं नथियूं ठहनि। शायद वफ़ाक़ सूबे खां त वधीक ताक़त रखे थो। जेकॾहिं अवाजी हुकूमत हिन माण्हुनि जी बहितरी जे लाइ जिन माण्हुनि 2013 ऐं 2018 में शाह महमूद कुरैशी सां निभायो, शायद हिन 2 सालनि में साईं जिन वापसि हिन थर जे मिस्किन माण्हुनि खे यादि बि न कयो हुजे। पर हुन खां वधीक दुख इन ॻाल्हि जो थिए थो त हुन मरहूम अपन राहिमून जो पुट जिते कैंडिडेट आहे ऐं जंहिंजे करे हिन तक में अॼु बि जेको MP आहे उहो 3 दफ़ा जेकॾहिं MP थियो उहो अपन जी महिरबानी सां थियो आहे, ऐं शाह महमूद कुरैशी जी महिरबानी सां थियो आहे, उहो अरबाब जी महिरबानी सां थियो आहे, उहो पीर पागल जी महिरबानी सां थियो आहे। पोइ अॼु छा आहे जॾहिं संदो मुफ़ाद मक़सद हुजे थो त उहे लोहड़ी जे नाले खे बि इस्तेमालु कनि था, शाह महमूद जे नाले खे बि इस्तेमालु कनि था, पागल जे नाले खे बि इस्तेमालु कनि था, अपन अली राहिमून जे कार्ड खे इस्तेमालु कनि था। अॼु उन जे पुट सां छो सचाती बीहण लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं हुन में हुननि में जेकॾहिं आउं चवंदुसि हिकु रती बराबरि हो, जेकॾहिं शऊर आहे, जेकॾहिं हू पंहिंजे इतादनि सां सचा न आहिनि, हू पंहिंजे इतादनि जे पुठ में छुरो खोपण लाइ तयारु आहिनि, उहे सिर्फ़ु पंहिंजी सियासत जी उन्हनि तरजीह आहे, न उन्हनि शाह महमूद उनजी तरजीह आहे, न अॼु निज़ाम राहिमून जी तरजीह आहे। त असीं चऊं था त असीं जंहिंसां गॾु बीठा आहियूं सभु ॿेड़ियूं साड़े बीठा आहियूं। असां में 1000 इख़्तिलाफ़ हुजनि, जेकॾहिं असांजी लीडरशिप चयो हूंदो त असां सभिनी इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करे गॾु बीठा आहियूं। त जेकॾहिं अॼु इलेक्शन आहे ऐं हिन पार्टी सां तालुक़ु रखो था ऐं उनजा इतादी आहियो त खुलियाती दियो उन्हनि सां, निभायो उन्हनि सां, तॾहिं बि पेर पहुती आहिनि। त शायद त उहे दोस्त उन सभिनीनि सां निभाईंदा अचनि था त वरी बि असांजो कूड़ो खुले। पर शायद अॻिते लाइ तारीख़ हुन लाइ ऊंधाउ आहे। जेके जंहिंसां गॾु बीठल हुननि सां गॾु सचा न आहिनि त उहे इन मिस्किन माण्हू सां छा सचा हूंदा। तारीख़ गवाह आहे, हू 3 मरतबा हल्के जा MP रहिया आहिनि। अवा थर जे मिस्किन माण्हुनि खे कसम आहे जेकर हुन हल्के जो टके जो बि कमु कयो हुजे। असांखे जेकॾहिं अवा हिकु दफ़ो मौक़ो ॾिनो, असां मूं ऐं मुंहिंजी पार्टी आऊं यकीनन कुझु बि न आहे, जेको आहे त मुंहिंजी पार्टी आहे। अॼु जेकॾहिं मुंहिंजो वजूद आहे त मुंहिंजी पार्टी आहे, जेकॾहिं हिते जेको कुझु कयो उहो मुंहिंजी पार्टी कयो, उन पार्टी महिरबानी कई, हिन मिस्किन माण्हुनि जो हुन भरम रखियो,
ऐं थर जे माण्हुनि जी ख़िदमत कई ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह माण्हुनि जी ख़िदमत कंदी रहंदी ऐं यकीनन जॾहिं अॼु इन सिंध में उहे जेके मुख़्तलिफ़ ग्रुप ठहंदा हुआ उन्हनि जो वजूद ख़तम आहे अॼु जेकॾहिं अलम आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अलम आहे उहो सिंध जे कहिड़े ज़िले मां वञे त इंशाअल्लाह हिन की फ़ौरी न थींदड़ ज़मीनी चूंड में बि हिन थर जो मिस्कीन माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾींदो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार साईं अमीर अली शाह खे कामयाब बणाईंदो अवां सभिनी जी महिरबानी जीअं भुट्टो सलाह